बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरा दोस्तों, खैरात करण सभिनी का भलो अमल है। रिज़्क़ जे वाधारे में मददगार अमल है। इज्जतुन जो मुहाफ़िज़ अमल है। दुनिया आख़िरत जी भलाई जो अमल है। जहन्नम जी बाहि खां छुटकारे जो अमल है। अल्लाह जी राह में ख़र्च करण, भले में भलो ख़र्च, भले में भली खैरात, ऐं भले में भलो जेको तव्हांजो ख़र्च आहे उहो इहो आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको तव्हां पंहिंजे घर वारनि ते कंदा आहियो, पंहिंजी ज़ाल ते, पंहिंजे ॿारनि ते, पंहिंजे औलाद ते, पंहिंजी घरवारी ते जेको तव्हां ख़र्च कंदा आहियो, इहो तव्हांजो सभिनी खां भले में भली खैरात आहे। सभिनी खां भले में भलो ख़र्च आहे। तव्हां सम्झो था कोन था सम्झो? ज़ालुनि जे मथां ख़र्च करण जो ॿुधी सभिनी जा मुंहं लही विया आहिनि। साईं जन फरमायो, इज़ा अनफ़क़र रजुल अला अहलिही, जेकॾहिं को माण्हू तव्हां मां पंहिंजी ज़ाल ते ख़र्च करे, नफ़क़तुन, उहो जेको ख़र्च कई वहुव यहतसिबुहा, इन नीयत सां ख़र्च कई त जीअं अल्लाह मूंखे अजुर अता फरमाए, अल्लाह मूंखे भलाई नसीब करे। पंहिंजे घर वारनि ते बि ख़र्च करे त नियत इहा करे त मां जेको ख़र्च कयां थो, घर हलायां थो, वॾो आहियां घर जो, मुंहिंजे मथां ज़िमेदारी आहे ॿारनि खे पालण जी, ज़ालुनि ते ख़र्च करण जी, अम्मा ते, औलाद ते, कुन जी जो ख़र्च आहे, भाॼी आहे, सीधो सामान आहे, इहो वठी थो ॾियां। इन नियत सां ख़र्च करे त मां इहो ख़र्च कयां थो, अल्लाह मूंखे इन जो अजुर अता फरमाए। इन जो जेको ख़र्च कयां थो घर वारनि ते, उहो यहतसिबुहा, इन में इहा नियत करे त मां अल्लाह जी राह में थो ॾियां, अल्लाह मूंखे इन जो अजुर अता फरमाए, रब मूं ते राज़ी थिए। लाज़मी आहे जेको माण्हू घर ते ख़र्च कंदो त घर में अमुन ऐं सुकून हूंदो। सम्झो था? माण्हू चवंदा साईं ज़ाल नथी ठहे, घर में सुकून न आहे। पुट तूं खीसो खोल त घर में सुकून पैदा थिए न। खीसे ते तूं फिरौन लॻो वेठो आहीं जो, सम्झो था? जाबिर ऐं ज़ालिम लॻो वेठो आहीं जो, घर ते जेको ज़ाल ते ख़र्च थो करीं, उनजो पाई पाई जो तूं हिसाब थो करीं। पंहिंजी घरवारी ते, पंहिंजे बच्चनि ते जेको ख़र्च थो करीं, उन ज़ाल खां बि हिसाब थो वठी। हे दुकान त न आहे, हे कारोबार ऐं तिजारत त न आहे जो तूं ज़ाल खां हिसाब थो वठी। पंहिंजे घरवारी ते ख़र्च कर, पंहिंजे औलाद ते ख़र्च कर, ऐं उन में इहा नियत रख त मां इहो जेको ख़र्च थो कयां, इन जो अल्लाह मूंखे अजुर अता फरमाईंदो। कानत लहू सदका, मदीने वारे साईं फरमायो त इहो अल्लाह तोखे खैरात जेतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। मन अनफ़क़ अला नफ़्सिही, घर वारा त वॾी ॻाल्हि आहे, जेकॾहिं पंहिंजी ज़ात ते ख़र्च करे इन नियत सां त यस्तइफ़ु बिहा, मां हलाल कमायां, पंहिंजी हिफ़ाज़त कयां, पंहिंजी इफ़त जी, पंहिंजी ज़ात जी मां हिफ़ाज़त कयां, सुठो कपिड़ो पायां, मथां को माण्हू मेहणो न ॾे, को तानो न ॾे, ऐं सुठो खावां जीअं सिहत बरक़रार रहे, पंहिंजी ज़ात ते ख़र्च करे, यस्तइफ़ु बिहा, जीअं इफ़त पंहिंजी ज़ात जी हिफ़ाज़त थी सघे, फ़हिय सदक़तुन, मदीने वारो साईं थो फरमाए, पंहिंजी ज़ात ते जेको ख़र्च कयूं उन जो बि अल्लाह खैरात जेतिरो अजुर ऐं सवाब अता फरमाए। व मन अनफ़क़ अला इम्राअतिही, पंहिंजी ज़ाल ते ख़र्च कई, व वलदिही, पंहिंजे औलाद ते ख़र्च कई, व अहलि बैतिही, ऐं पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कई, फ़हिय सदक़तुन, इहो बि उनजे लाइ सदको आहे, इहो बि उनजे लाइ अल्लाह ताला वटि खैरात जेतिरो अजुर ऐं सवाब आहे। तव्हां ॻाल्हि सम्झो था कोन था सम्झो? इनजे करे पंहिंजे औलाद ते, पंहिंजे घर वारनि ते ख़र्च कयो, पंहिंजे अहल औलाद जे मथां घणो ख़र्च कयो। माण्हू ॿार त ख़ैरात कंदा आहिनि, लेख वेख जे लाइ, ॿी जॻह ते ख़ैरात कंदा आहिनि, यारनि दोस्तनि ते ख़र्च कंदा आहिनि। बाबा जो दोस्तनि सां हलो हैदराबाद में रेस्टोरेंट ते मानी खाइण जे लाइ तालू, पोइ हुते 1000, 10,000, 20,000 जो बिल अची वञे, चवंदो इहो बिल मां थो ॾियां। ऐं घर वारी हिकिड़ो चवे किलो मुर्गी जो अॼु घर में सवाइ वठी त महिमान ईंदा उन्हनि खे खाराईंदुसि, उन ते नाराज़ थी वेंदो, कल्ह त गोश्त वठी ईंदो, मां अॼु वरी गोश्त वठी ॾियां। न, साईं जन फरमायो, कुल्लु मअरूफिन सदका, तव्हां हर उहा ॻाल्हि जेका नेकी जी कंदा आहियो न, इहो बि तव्हांजे लाइ सदको आहे। वमा अनफ़क़र रजुलु अला अहलिही,
कुतिब लहू सदक़तुन। साईं फरमाइनि था त जेको माण्हू पंहिंजे घर वारनि ते ख़र्च थो करे, कुतिब लहू सदक़तन, इहो उनजो ख़र्च करणु अल्लाह ताला उनजे लाइ सदको ऐं ख़ैरात लिखी छॾींदो आहे। वमन वक़ा बिहिल मरउ इरदहू कुतिब लहू सदक़तन। जेको माण्हू इन नियत सां ख़र्च करे त उनजी इज़त महफूज़ रहे, उनजी इज़त जी हिफ़ाज़त थिए, पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त लाइ। मिसाल तौर कंहिंजे कर्ज़ हुयो, जल्दी करे त उनखे कर्ज़ अदा करे ॾे, जीअं उहो माण्हू मूंखे तानो न ॾे, ॿिए हंधि वञी गिला न करे, गीबत न करे, या साईं मुंहिंजा को झेड़ो फसाद थी वञे थो, वेड़ थी वञे, पोइ पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ हक़ त न आहे, पर ना हक़ बि ख़र्च करे जीअं मुंहिंजी इज़त महफूज़ रहे। झेड़ा झेड़ा थींदा आहिनि, पुलिस वञी ॻाल्हियूं पंहिंजो पुलिस ते खणी ख़र्च करे, पुलिस वारा बि अलाह हिदायत ॾियनि, रब साञा ॾियनि, हरू भरू पैसा वठी पोइ जान छॾींदा आहिनि। जेकॾहिं इहो पैसो ख़र्च करे थो त जीअं इज़तदार माण्हू जे दरवाज़े ते अचे पुलिस बीहे, केॾी वॾी बेइज़ती आहे। इहो ॿ रुपया ॾे थो पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ, पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ। कर्ज़ आहे, कर्ज़ लाहे, या साईं मुंहिंजा को माण्हू तुंहिंजी गीबत कंदो त अचे ॼाणी वाणी हुन ते ख़र्च कर त जीअं हुनजो वात बंदि थी वञे, उहो ख़ामोश थी वञे। इहो ख़र्च करण बि अल्लाह ताला तोखे हुनजो अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो। कुतिब लहू सदक़तन, साईं फरमाईंदा उन जे लाइ सदके ऐं ख़ैरात जेतिरो अजुर ऐं सवाब लिखियो वेंदो। वमा अनफक़ अर्रजुलु मिन नफ़क़तिन फ़इन ख़लफ़हा अलल्लाहि वल्लाहु ज़ामिनन। नबी साईं फरमायो जेको मर्द पंहिंजी ज़ात ते ख़र्च करे, इहो जेको ॿुधायो मां पंहिंजी इज़त जे लाइ, पंहिंजे अहल औलाद जे लाइ, पंहिंजे बच्चनि जे लाइ, पंहिंजी ज़ाल ते घणो ख़र्च करे थो, मदीने वारो साईं थो फरमाए उहो जेको ख़र्च कयईं न, अल्लाह थो फरमाए त मां अल्लाह ज़ामिन आहियां, रब ज़मानत थो खणे। इहो जेको औलाद ते, पंहिंजी ज़ात ते, पंहिंजी जान ते, पंहिंजे बचनि ॿारनि ते, पंहिंजे रिज़्क़ ते तो ख़र्च कयो, मां अल्लाह इहो मोटाए तोखे वापसि वराए अता कंदुसि। मां अल्लाह ज़ामिन आहियां, रब ज़मानत थो खणे। मदीने वारो साईं थो फरमाए वल्लाहु ज़ामिनुन, इहो जेको ख़र्च कयव न, इन जो वापसि पलटाए तव्हां ताईं वराए आणण में अल्लाह तव्हांजो ज़ामिन आहे। हाणे जॾहिं रब ज़ामिन आहे त पोइ तव्हां पंहिंजे औलाद ते ख़र्च करण में छाजे लाइ था कीबायो, पंहिंजी ज़ात ते ख़र्च करण खां छाजे लाइ था कीबायो, पंहिंजी घर वारियुनि अहल औलाद ते ख़र्च करण खां छाजे लाइ था कीबायो। न, पंहिंजे दिलि खोले ख़र्च कयो, घटि में घटि पंहिंजे घर में, पंहिंजी ज़ात ते, पंहिंजी जान जे लाइ घटि में घटि दिलि खोले ख़र्च कंदा कयो। इहो ख़र्च अजायो न आहे, तव्हांजो रुपयो रुपयो सजायो आहे। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि, मदीने वारे साईं जा लफ़्ज़ त ॿुधो न, मुंहिंजे साईं, मुंहिंजे आका, मुंहिंजे मुस्तफ़ा, मुंहिंजे सोणे हबीब छा फरमायो आहे। तव्हां जेको ख़र्च था कयो, अनफ़क़ अर्रजुल, मर्द जेको ख़र्च करे पंहिंजे घर वारनि ते, अहल औलाद ते, पंहिंजी इज़त ते, पंहिंजी जान ते, ख़लफ़हा अलल्लाह, इन जो वापसि मोटाए आणण तव्हां ते। इहो जेको बि ख़र्च थियो, तव्हां 10 रुपया ख़र्च कया या लख रुपया ख़र्च कया, रब थो फरमाए, रब जो हबीब थो फरमाए इहो वापसि मोटी तव्हांजे खीसे में वापसि वरी ईंदो। ईअं न आहे त इहो ख़र्च थियो ज़्यान थियो, न, इहो वापसि वरी ईंदो। वल्लाहु ज़ामिनुन, अल्लाह इन ते ज़ामिन आहे। इल्ला मा कान फी बुनियानिन औ मअसियतिन, मगर उहो ख़र्च इलावा, उहो ख़र्च जेको अजायो इमारतुनि ते ख़र्च करे, जायूं ठाहिण ते ख़र्च करे, हिकिड़ी जाइ पंहिंजी घर जी रहाइश वारी ठही पई आहे, वरी ॿियूं अजायूं जायूं ठहिराए, इमारतूं तामीर कराए, माल ॾेख वेख जे लाइ ख़र्च करे, बुनियान मां इमारतुनि मां मुराद आहे पंहिंजो ॾेख वेख जे लाइ ख़र्च करणु, रियाकारी जे लाइ ख़र्च करणु। घणो ख़र्च करे त माण्हू ॾिसनि, बाबा हे वॾो खानदान में चङो मुड़ुसु आहे, हेतिरो ख़र्च थो करे, माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि। या गुनाह ते औ मअसियतिन, या गुनाह ते ख़र्च करे, अजायो ज़्यान करे, इसराफ करे, ज़्यादती करे, बेहयाई जे मथां ख़र्च करे, इन जे लाइ अल्लाह जे हबीब फरमायो रब ज़िम्मेदार न आहे। बाक़ी तव्हां जेको अहल औलाद ते ख़र्च कंदो, उहो ख़र्च अल्लाह वापसि वराए तव्हांखे वापसि अता फरमाए छॾींदो। मा अनफ़क़ल मरउ अला नफ़्सिही व वलदिही व अहलिही व ज़ी रहमिही व क़राबतिही, साईं ने फरमायो उहो ख़र्च जेको तव्हां पंहिंजी जान ते कयो था, पंहिंजे औलाद ते कयो था, पंहिंजी घरवारी ते कयो था, या पंहिंजे नौकरनि चाकरनि ते कयो था जेके तव्हांजे ख़िदमत में आहिनि, नौकरनि ते ख़र्च कयो था, या पंहिंजे वक़राबती पंहिंजे रिश्तेदारनि ते ख़र्च कयो था, वेझा अज़ीज़ आहिनि, उन्हनि मां को ग़रीब आहे, को मिस्कीन आहे, उन्हनि ते ख़र्च कयो, फ़हुव लहू सदक़तुन, इहो बि तव्हांजे लाइ ख़ैरात ऐं सदको आहे।
सुभान अल्लाह। समझो था कोन था समझो। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अचन पिया हिकड़े मैदान जिहाद करे आया। पोइ सहाबा किराम ॾिठो त हिकिड़ो मर्द साम्हूं वञे पियो, बकरियूं पियो चारे। जल्दी ही वनशात ही, वॾो पहलवान, हटो कटो कदावर, साईं मुंहिंजा ताक़त वारो माण्हू हुयो। सहाबा किराम चयो अल्लाह जे इहो जिहाद ते हले हा, केॾो पहलवान आहे, कदावर आहे, ताक़त वारो आहे, केॾो भलो आहे ऐं कुवत रखण वारो आहे, जिहाद नथो करे हिते बकरियूं वेठो थो चारे। त साईं करीम जा इहे लफ़्ज़ ॿुधा, आका फरमायो ईअं न चओ। इनकान खरज यसआ अला वलदिन सिगारिन फहुव फी सबीलिल्लाह। जेकॾहिं इहो माण्हू निकितो आहे त वञी महिनत मज़दूरी कयां, जीअं पंहिंजे बचनि नंढा ॿार अथसि उन्हनि खे पालियां, उन्हनि जी परवरिश कयां, उन्हनि जे लाइ कमायां, जीअं बचनि ते ख़र्च कयां। इहो बचनि जे लाइ परवरिश जे लाइ जेको महिनत थो करे, इहो महिनत नथो करे, इहो अल्लाह जी राह में जिहाद करे रहियो आहे। इनकान खरज यसआ अला नफ्सिही युइफ़ुहा। ऐं इहो माण्हू इन जे करे निकितो आहे, जेकॾहिं इहो माण्हू इन जे करे निकितो आहे त मरपिया कमायां, पंहिंजी इज़त महफ़ूज़ रखां, पंहिंजी इज़त जी हिफ़ाज़त करे सघां, पंहिंजी ज़ात जे मथां को घुर करणी पवे, को सुवाल कंहिंखां करणो पवे, इहा बेइज़ती आहे न। कंहिंखां वञी घुर करे माण्हू सुवाल करे हथ टंगे दबा मूंखे ॾिजो, मुंहिंजे घर में हीअ परेशानी आहे, मूंखे बरपिया ॾियो न। उन पंहिंजी बेइज़ती खां पाण खे बचाइण जे लाइ महिनत मज़दूरी थो करे, फहुव फी सबीलिल्लाह। इहो बि ॼण अल्लाह जी राह में जिहाद जे लाइ निकितो आहे। वइन कान खरज यसआ अला बवैन शैखैन कबीरैन फहुव फी सबीलिल्लाह। ऐं जेकॾहिं इहो इन नियत सां निकितो आहे त हिन जो अबो अम्मा वॾी उमिरि वारा थी विया आहिनि, पुराणा थी विया आहिनि ऐं उहे महिनत मज़दूरी नथा करे सघनि, हे निकितो आहे त मां कुझु कमायां ऐं पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयां, पीउ माउ जी ख़िदमत कयां, उन्हनि जी पालना कयां, उन्हनि जो सहारो बणिजां। इहो अबे अम्मा जे लाइ महिनत मज़दूरी करण वारो बि अल्लाह जी राह में जिहाद करण जो ॾिसी। इनकान खरज यसआ रियाउन व मुफाखरतुन। पर जेकॾहिं इहो माण्हू निकितो आहे इन नियत सां त माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि, माण्हू उन ते फ़खुर कयां, पैसो मूं वटि घणो अचे, महिनत इन जे करे कयां, दुकान कारोबार वापार इन जे करे कयां त मूं वटि घणो माल अचे, माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि त हेॾो अमीर आहे, हेॾो दौलतमंद आहे, हेॾो पैसे वारो आहे, फ़खुर करण जे लाइ निकिरे, फहुव फी सबील शैतान। इहो अल्लाह जी राह में जिहाद जे लाइ न, इहो शैतान जे रस्ते ते हलियो, इहो शैतान जी वाट ते आहे। रहमान जी वाट ते जिहाद जो अजर उनखे मिलंदो आहे जेको पंहिंजे बचनि, पंहिंजे अहल औलाद, पंहिंजी ज़ात या पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत जे लाइ महिनत कंदो आहे, उन्हनि ते ख़र्च करण जे लाइ कोशिश कंदो आहे। अल्लाह ताला उनजो बि उनखे अजर ऐं सवाब अता फरमाए। तव्हां सम्झो था कोन था सम्झो। साईं जन फरमायो दीनारुन अनफक़तहु फी सबीलिल्लाह। हिकिड़ो रुपयो तव्हां अल्लाह जी राह में ख़र्च कयो। व दीनारुन अनफक़तहु फी रकबतिन। ऐं हिकिड़ो दीनार, हिकिड़ो रुपयो तव्हां कंहिं गुलाम खे आज़ाद करण में ख़र्च कयो। व दीनारुन तसद्दक़त बिही अला मिस्कीनिन। ऐं हिकिड़ो रुपयो तव्हां कंहिं मिस्कीन जे मथां ख़र्च कयो। व दीनारुन अनफक़तहु अला अहलिक। ऐं हिकिड़ो रुपयो तव्हां पंहिंजी ज़ाल ते, पंहिंजे बचनि ते ख़र्च कयो आहे। अअज़मुहा अजरन अल्लज़ी अनफक़तहु अला अहलिक। इन्हनि सभिनी रुपयनि मां वधीक अजर उनजो तव्हांखे ॾिनो वेंदो जेको तव्हां पंहिंजे ज़ाल ऐं पंहिंजे बचनि ते ख़र्च कयो आहे। जेको तव्हां पंहिंजे बचनि ते ख़र्च कयो, पंहिंजी ज़ाल ते ख़र्च कयो, इहो रुपयो अल्लाह जी राह में, जिहाद वारे रस्ते में, मदरसे में, मस्जिद में, साईं मुंहिंजा मिस्कीन ते ख़ैर ख़ैरात ॾियण में, सभिनी रुपयनि में भले में भलो रुपयो उहो आहे जेको तव्हां पंहिंजी ज़ाल ते, पंहिंजे औलाद ते ख़र्च कयो आहे। सम्झो था हले कोन था सम्झो। असां सम्झो था त ख़ैरात उहा आहे जेका ॿाहिरि ॾियूं, किथे वञी ख़र्च थिए, पंहिंजी ज़ाल ते ख़र्च करणो ई न आहे। न, मदीने वारे साईं जा असहाबी जॾहिं का शइ वणंदी हुई न, बाज़ार में वेंदा हुया, पोइ का शइ वणंदी हुई त उहा पंहिंजी ज़ालुनि जे लाइ वठी ईंदा हुया, पंहिंजी ज़ालुनि जे लाइ ख़रीद करे ईंदा हुया। पोइ को माण्हू चवंदो ज़ाल जे लाइ ख़रीदारी करे आयो त चवंदा असां पाण मुरादो न कई आहे, असांखे असांजे नबी सेखारियो आहे तॾहिं असां पंहिंजी ज़ाल जे लाइ वठी आया। मजाल आहे जो असांजा माण्हू ज़ाल जे लाइ का शइ वठी वञनि, को तोहफ़ो, को ताइफ़, का सूखड़ी, दिलि सां ॻाल्हि लॻे थी।
हज़रत सैयदना अमर बिन उमय्या रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त हिकिड़ो वापारी हिकिड़ी चादर जो सौदो पियो करे, हज़रत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि आयो। उहा चादर ॾेखारी, वॾी क़ीमती चादर हुई। वरी हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ वटि आयो, उन्हनि चयो त महांगी चादर असां कोन वठंदासीं। पोइ हज़रत सैयदना अमर बिन उमय्या रज़ियल्लाहु ताला अन्हु उहा चादर ॾिठी, ॾाढी वणी हुनखे, चई त इहा मां पंहिंजी ज़ाल जे लाइ थो वठां। उहा क़ीमती महांगी चादर बाज़ार मां वठी ऐं अचे पंहिंजी ज़ाल खे पाराई। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ ऐं हज़रत सैयदना उस्मान गनी अमीर साहब बि हुया, ॿई ॼणा पैसे वारा हुया, दौलतमंद हुया। उन्हनि पुछा कि अमर उहा जेका चादर हुई उहा किथे कई? चई त उहा चादर मूं पंहिंजी ज़ाल खे तोहफ़े में सदके में ॾेई छॾी आहे। त हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ चयसि त ज़ाल खे बि सदको ॾिबो आहे छा? ज़ाल ते बि ख़ैरात कबी आहे छा? चई हाओ, समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल ज़ाक, मूं ईअं ई मदीने वारे साईं खां ॿुधो हुयो। पोइ ॿई ॼणा आया साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवनि, या रसूलल्लाह, अमर बिन उमय्या चयो आहे त जेको माण्हू ज़ाल ते ख़र्च करे उहो बि ख़ैरात आहे, उहो बि सदको आहे। साईं फरमाया, सदक अमरुन, अमर बिन उमय्या सच चयो आहे, कुल्लु मा सनअत इला अहलिका फहुव सदक़तुन अलैहिम, जेको तव्हां पंहिंजी ज़ाल ते ख़र्च कयो था न, अल्लाह उन जो बि तव्हांखे अजुर इनाम ॾींदो, इहो बि तव्हांजे लाइ सदको ऐं ख़ैरात आहे। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे अव्वल मा यूदौ फी मीज़ानिल अब्दि नफ़क़तुहु अला अहलिही, क़यामत जे ॾियारे जॾहिं अमल तुरंदा मीज़ान में त सभिनी खां पहिरियां जेका नेकी आमाल नामे मां कढी ऐं मीज़ान में रखी वेंदी, तोरी वेंदी, उहो ख़र्च हूंदो जेको तव्हां पंहिंजी ज़ालुनि ऐं पंहिंजे औलाद ते कयो आहे। जेको तव्हां पंहिंजे बच्चनि ते, पंहिंजी ज़ाल ते जेको ख़र्च कयो आहे न, उहो सभिनी खां पहिरियां उहा शइ तोरी वेंदी। सम्झो था? ऐं साहबी हज़रत सैयदना इरबाद बिन सारिया रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए त मूं मदीने वारे साईं खां ॿुधो, साईं फरमाए, इन रजुल इज़ा सका इमरातहु फिल माइ अजर, जेको माण्हू पंहिंजी ज़ाल खे पाणी पियारे न, उथी राति जो पंहिंजी ज़ाल खे पाणी पियारे, त उहो ज़ाल खे पाणी पियारण में बि अलाह ताला हुनजे लाइ अजुर ऐं सवाब रखायो आहे। पोइ हज़रत सैयदना इरबाद बिन सारिया तो फरमाए, फतईतुहा व सकईतुहा व हदस्तुहा बिमा समिअतु मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां आयुसि घर ॾे, अचण साण ई प्यालो मशकीज़े मां भरियो, पोइ खणी अचे पंहिंजी ज़ाल खे पंहिंजे हथनि सां पियारियो। ज़ाल चयो, छा मज़ो आहे, हे छा थी ॾिसां पई, अॼु इरबाद पाणी जो प्यालो भरे मूं ज़ाल खे थो पियारे। चए थो पाण न पियारियो आहे, मूं मदीने वारे साईं जी हदीस ॿुधी, साईं जन फरमायो ज़ाल खे पाणी पियारियो, उनजो अजुर मिलंदो, इन जे करे इहो प्यालो खणी तोखे पाणी पियारियो। अॼु सभई ज़ालुनि वारा रोज़े खोलण खां पोइ ज़ालुनि खे वञी पाणी पियारजो, बची वेंदो। सुभान अल्लाह। घर जो माहौल मोहब्बत वारो, हे ॾिसो न, हे हदीसूं अक्सर तौर ते माण्हू बयान कोन कंदा आहिनि, ऐं घर वारनि ते ख़र्च करण जी माण्हुनि खे तरगीब नथी ॾिनी वञे, छो त मौलवियुनि खे आहे त असांखे सदको ख़ैरात मिले त मदरसे ते ख़र्च कयूं, मस्जिदुनि ते ख़र्च कयूं, असांजो घर लॾो हले, इहे शयूं कोन ॿुधाईंदा। असल में ख़र्च भले में भलो इहो आहे जेको तव्हां घर वारनि ते ख़र्च कयो था, पंहिंजे आल औलाद ते ख़र्च कयो था। घर अमुन वारो आहे, तव्हांजो ताल्लुक पंहिंजी घर वारी सां ऐं पंहिंजे औलाद सां मोहब्बत वारो जेकॾहिं आहे त तव्हांजी ज़िंदगी सुकून वारी। जेकॾहिं घरेलू ज़िंदगी में परेशानियूं अची वञनि, घरेलू ज़िंदगी में झगड़ो पैदा थी वञे, तव्हां पंहिंजी ज़ाल सां अणबणत में अची वञो, त तव्हां भली केतिरा बि अमीर हुजो, ॿिया ज़िंदगी जा केतिरा बि सुकून वारा माहौल तव्हांखे मुयसर अची वञनि, पर ज़िंदगी सुकून वारी न थींदी आहे। छो त अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे त इहे ज़ालूं मूं अल्लाह जो निशानियूं आहिनि, इन जे करे मूं ठाहियूं आहिनि कि लितस्कुनू इलैया, इन्हनि मां तव्हां सुकून हासिल करे सघो। क़ुरान थो फरमाए लितस्कुनू इलैया, तव्हांजो सुकून, तव्हांजी ज़िंदगी जी फरहत, तव्हांजी ज़िंदगी जो इत्मीनान इन ॻाल्हि में आहे जेकॾहिं तव्हां पंहिंजे घर वारियुनि सां, पंहिंजे अहल औलाद सां सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियो था। ऐं उहो सुकून तॾहिं मुयसर थींदो जॾहिं ख़र्च कंदो, जॾहिं पंहिंजे अहल औलाद ते, पंहिंजी ज़ालुनि ते ख़र्च कंदो। भलो वॻो वठी ॾेसि, उनखे सुठी ईद जे लाइ जुती वठी ॾे, पंहिंजी घरवारी खे साईं मुंहिंजा ₹2 ख़र्ची जा ॾे, उनजे मथां ख़र्च कर, इहो तुंहिंजो ज़ाया न आहे। मूं हदीस तव्हांखे पढ़ी ॿुधाई, इहो जेको तव्हां ख़र्च कंदो, इहो मोटी वरी अल्लाह ताला तव्हांखे पाण खे अता फरमाईंदो।
अल्लाह ताला शाल असा के अमल जी तौफीक अता फरमाए, असांजी घरेलू जिंदगी के अमन ऐं सुकून वारो बनाए। अल्लाहुम्मा सल्ली अला नबीना मुहम्मद। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन।